अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां हबीबुल्लाह सोमरो। तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल सिंध न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं। शिकारपुर मां ब्यूरो चीफ अब्दुल गनी भयो जी रिपोर्ट मुताबिक़ मज़ारी महर ऐं संदसि पुटु बशीर अहमद महर जी पब्लिक हेल्थ जे सर्वे हज़ार खान सोलंकी SDO मंज़ूर आबाद जे ख़िलाफ़ एहतजाज। पोरियत मज़ारी महर ऐं संदसि पुटु बशीर अहमद महर सोशल सिंध शिकारपुर जे ब्यूरो चीफ अब्दुल गनी भयो आॾो ॻाल्हाईंदे चयो त सर्वे हज़ार खान सोलंकी SDO पब्लिक हेल्थ मंज़ूर अहमद सोलंकी मिली भगत करे असां खां पके आर्डर जा 2,80,000 5 महीना अॻु वरिता हुआ। न ई आर्डर मिलियो आहे, न वरी पैसा वापसि कया विया आहिनि। हिननि हेल्थ जे मिनिस्टर सैद नासिर शाह, चीफ इंजीनियर पब्लिक हेल्थ अब्दुल सत्तार जतो एंटी करप्शन शिकारपुर खे अपील कयूं था त ॼाणायल करप्ट ऑफिसर ख़िलाफ़ जांच ऐं इंक्वायरी करे फवाइल रक़म वापसि कराई वञे, न त ॿी सूरत में असां पाण खे पब्लिक हेल्थ ऑफिस शिकारपुर आॾो बाहि ॾेई साड़ींदासीं।